गुलशन हदीद थाने की हद में केनालन खिलाफ लगल धरने में पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं थियूं आहिनि, जंहिं दौरान पुलिस की लठबाज़ी सबबि हिकु वकील सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त मुश्तइल मुज़ाहिरीन पुलिस गाड़ी खे बाहि पिणु ॾिनी आहे। छिकताण वधण खां पोइ पुलिस पोइते हटी वई आहे। मुश्तइल मुज़ाहिरीन मुकम्मल शाहराह बंदि करे छॾियो आहे, जॾहिं त गुलशन हदीद थाने ते बि मुज़ाहिरीन जे पहुचण जा इतलाउ मिली रहिया आहिनि। यादि रहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ वकील ऐं कौमपरस्त सियासी समाजी धुरियूं मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहराहनि ते धरना लॻल आहिनि, जंहिं सबबि सिंध खां ॿियनि सूबनि ॾांहुं सामान जी रसद बंदि आहे। नाज़रीन, तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त गुलशन हदीद थाणे जी हद में केनालनि ख़िलाफ़ लॻल धरणे में पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं थियूं आहिनि, जंहिं दौरान पुलिस जी लठबाज़ीअ सबबि हिकु वकील सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त मुश्तइल मुज़ाहिरीन पुलिस गाड़ी खे बाहि पिणु ॾिनी आहे। छिकताण वधण खां पोइ पुलिस पोइते हटी वई आहे, जॾहिं त मुश्तइल मुज़ाहिरीन मुकम्मल शाहराह बंदि करे छॾियो आहे। गुलशन हदीद थाणे ते बि मुज़ाहिरीन जे पहुचण जा इतलाउ मिली रहिया आहिनि। यादि रहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ वकील ऐं कौमपरस्त सियासी समाजी धुरियूं मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शाहराहनि ते धरना लॻल आहिनि, जंहिं सबबि सिंध खां ॿियनि सूबनि ॾांहुं सामान जी रसद बंदि आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची